बाबा हिकु चक्कर न 10 चक्कर 10 चक्कर उन सावल चोर खे मूं पंहिंजनि हथनि सां चोरी कंदे पकड़ियो। चोर चोर तो पुट पोइ वञी चोरीअ जो ज़िक्र साईं खे कंदो हुअसि। पोइ बाबा साईं सावल खे कमदारी तां छो न हटाया? है कुर्बान मुंहिंजे वॾे रेस जे नाली था जन्नत में हूंदो। वॾो शफ़ीक़ माण्हू बाबा साईं छा ॿुधायो। ऐं वरी सावल चोर चोर जो पुट शैतान माही जर हिन का शैतानी भी कंदो हो या चोरी चकारी कंदो हो ऐं वॾे खे ख़बर पवंदी पोइ त साईं वठी गॾा वांगुरु डी कंदो जो वञी वॾे साईं जे पेरनि ते किरंदो। बाबा छा ॿुधायां माफ़ी वठण जो साईं वॾो माहिर हो वॾो साईं दास। बाबा अॼु बि मूंखे उहो ॾींहुं चङी तरह यादि आहे जॾहिं बाबा साईं पंहिंजो होश विञायो तड़े पे कढी चोर चोर जे पुट खे मुंहिंजे साम्हूं। पोइ बाबा मूंखे पक थी वई त अॼु सावल मोड़ महारा खे कॾहिं बि माफ़ी कान मिलंदी न। सोट जाबिर यार इन माई वारे मथे जो सूर कॾहिं ख़त्म थिए थो? मां त चवां थो त इहो मथे जो सूर ख़त्म थियणो ई नाहे। इन जे करे चवां थो त माई खे मौत जी निंड था सुम्हारे छॾे या ही कर सोट थो माई खे क़ुरान मथे ते था खणाई चङुसि था त तूं रुंडे जे मथां चढ़ी वञ। अरे सोट इहा ग़लती मता न कजांइ। रुंडो एॾो लुसी ॾेई 7 क़ुरान खणी असांजे मथां चढ़ी वेंदो पोइ असां वेठा गीत खणी जा गजी ॻायूं। सोट जाबिर हिन वक़्तु त रुंडे जी चाकर खान वटि हाज़िरी लॻल आहे। पोइ तूं छा थो सम्झी सोट त इहो ठुठो उतां जान बचाए ईंदो? तोखे ख़बर कान्हे का त रुंडो वंटी कूड़ो आहे असां खां वधीक कूड़ हणण जो माहिर आहे। जॾहिं चाकर खान जे अॻियां मुंहिंजी हाज़िरी लॻंदी आहे न मां ॾाढी कोशिशि कंदो आहियां त को कूड़ हणांसि पर कूड़ लॻंदो ई कोन्हे को। बाक़ी रुंडे चाकर खान जे दिमाग़ फिराए छॾियो अथई। सोट चाकर खान खे खपे पक्को शाहिद ऐं तव्हांजे मथां इहा पक्की शाहिद आहे मई गुलनार। ऐं सोट तूं इहा ॻाल्हि यादि रखी छॾ जेसीं त इहा ॾाइण ज़िंदा अथई न तेसीं ताईं तव्हांजे मथां मौत जो ख़तरो कॾहिं बि कोन हटंदुई। माई खे सोट अहिड़े तरीक़े सां माराईंदासीं जो चाकर खान सम्झे त माई बीमारी जे सबबु मरी वई आहे। नांग बि मरे लठ बि बचे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।